बी बेअदा दिलड़ खान काॾे निकिरी पियो ही मूंखे ॾिसी लवाई पे थो हेॾे होॾे कन पे थो मुंहिंजी भला एॾी शिकिल ख़राबु आहे छा तोखे नथी हाणे ॻाल्हि ॿुधो अॼु मूंसां क्लियर ॻाल्हि ऐं वाइदो कर उहा जॻह जेका पहिरीं तुंहिंजी हाणे मुंहिंजे नाले सां थियल आहे कॾहिं तो मुंहिंजी जॻह मुंहिंजे हवाले करी अरे जॻह तुंहिंजे हवाले छो कयां ॿुधाए अब उहा जॻह मुंहिंजे न्याणीअ जे नाले ते रजिस्टर करणी आहे उहा त तोखे ख़ाली करणी पवंदी बाबा ढूंढा जा छो ॾियां जेकॾहिं पंहिंजी धीउ सुहिणी खे सिकंदर सां घर मोकिली हा त पोइ तोखे जा ॾियां जॾहिं त मुंहिंजे पुट खे तो हैदर खां चिर्च कराए मराए छॾी हाणे छाजी जाइ तुंहिंजी धीउ तुंहिंजे घर जा असांजी असां वटि दिलड़ खान जॻह त बाबा लिखजी वई सो बि पके स्टाम्प ते हाणे उन स्टाम्प ते वाइटो बि नथो लॻी सघे इन करे तोखे जॻह ख़ाली करे ख़ुदा जो ख़ौफ़ कर रूंडा ख़ुदा जो ख़ौफ़ कर अड़े तोखे मरणो ई कोन्हे नियाणी जा तो पैसा खाई केॾीमहिल मुराद खे केॾीमहिल हैदर खे केॾीमहिल वरी मुंहिंजे पुट खे हाणे मुंहिंजे पुट खे माराए वरी अञा ॿिए कंहिंखे ॾींदे ख़ुदा ख़ुदा कर बड़ी ख़ुदा ख़ुदा कर मरी साह ॾियणो अथई जाइ कोन ॾींदो मैं सम्झी छा बि थिए जा थो वठे वड़े तारा गोल तारा वड़े दिनड़ा तुंहिंजो ठटा अड़े जॻह त मां तुंहिंजे वॾनि खां बि ख़ाली कराईंदुसि पुट रुॻो मूं वारो छोरो मोटे ख़ैर सां ॾिसां त तूं जॻह कीअं नथो ख़ाली कराई लूंडे जो रहिड़ो ई काफ़ी आहे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।